मां साईं नज़ाकत मोहम्मद साहब सिंधी जो असांजो प्रोफेसर चई सघे तो फ्यूचर जो आहे प्रोफेसर साहब आहे ऐं ॾाढो सिंधीअ में माहिर ऐं कल्ह खां वठी असां हिकिड़ी सिंधीअ में सीरीज़ शुरू कई आहे ग्रामर जी। कल्ह तव्हांखे क़िस्म जा क़िस्म साईं ॿुधाया ऐं अॼु ज़मीर ऐं ज़मीर जा क़िस्म जेके आहिनि इहे तव्हांखे साईं एक्सप्लेन कंदो पंहिंजे तजुर्बे पंहिंजे नॉलेज जे हिसाब सां। सो मां सॼी सिंध जे दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि जेके बि तालीम सरकार कनि था शागिर्द उस्ताद त जेकी क्लिप्स ठहनि थियूं पियूं जेके तालीम जे प्रमोशन जे लाइ शागिर्दनि जी मदद जे लाइ जेकॾहिं तव्हांखे बहितर लॻनि थियूं त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। गॉड ब्लेस यू। ना हाणे सिंधीअ में ज़मीर ऐं जा क़िस्म साईं नज़ाकत मोहम्मद साहब प्लीज़ साईं बहितर नमूने सां ॿारनि खे सम्झायो प्लीज़। अस्सलाम वालेकुम बाबा। आज असां ॿिए पार्ट में कल्ह असां इसमें हुन जा क़िस्म पढ़िया हुआसीं। अॼु असां पढ़ूं था ज़मीर ऐं हुन जा क़िस्म। ज़मीर लफ़्ज़ जी माना आहे पारां या बदिरां। अहिड़ो लफ़्ज़ जेको इस्म जे बदिरां कमु अचे असां हुनखे ज़मीर चवंदा आहियूं। मिसाल जे तौर ज़मीर जा मिसाल कया आहिनि। मिसाल मां, असां, असीं वग़ैरह। अहिड़ा लफ़्ज़ जेकी इस्म जे बदिरां कमु अचनि असां उन्हनि खे ज़मीर चवंदा आहियूं। मिसाल जी ॻाल्हि मूं जो नालो आहे निज़ाकत। असां चऊं त निज़ाकत पढ़ाए थो या लिखे थो, पर जेकॾहिं हुन जे बदिरां मां चवां थो त मां लिखां थो, माना अहिड़ो लफ़्ज़ जेको असां कंहिं नाले जे बदिरां कमु आणियूं त हुनखे असां ज़मीर चवंदा आहियूं। ऐं ज़मीर जा सिंधी ॿोलीअ में 7 क़िस्म आहिनि। नंबर 1 आहे ज़मीर ख़ालिस। ख़ालिस लफ़्ज़ जी माना आहे निज। अहिड़ो ज़मीर जेको ख़ासि करे माण्हुनि जे नालनि जे बदिरां कमु अचे या अहिड़ा ज़मीर जेकी ख़ासि करे माण्हुनि जे नालनि जे बदिरां कमु अचनि त उन्हनि खे असां ज़मीर ख़ालिस चवंदा आहियूं। नंबर 1 में मां ज़मीर ख़ालिस खे थोरो तव्हांखे सम्झायां थो। ज़मीर ख़ालिस अहिड़ा लफ़्ज़ जेकी माण्हुनि जे नालनि जे बदिरां कमु अचनि। बेजान शयुनि या ॿिनि शयुनि जे बदिरां बि ज़मीर ख़ालिस कमु ईंदो आहे, पर ख़ासि करे उहे जेके आहिनि ज़मीर माण्हुनि जे नालनि जे बदिरां कमु ईंदा आहिनि। ऐं ज़मीर ख़ालिस जा जेके आहिनि वरी उहे 3 क़िस्म आहिनि सिंधी ॿोलीअ में। नंबर 1 आहे ज़मीर मुतकल्लिम। ज़मीर मुतकल्लिम ऐं उन खां पोइ नंबर 2 आहे ज़मीर हाज़िर। ऐं नंबर 2 आहे ज़मीर गाइब। हिननि टिनि ज़मीरनि खे गॾे करे असां ज़मीर ख़ालिस चवंदा आहियूं। ही जेके आहिनि सॼा ज़मीर आहिनि। ज़मीर ख़ालिस या हिननि खे ॿिया ख़ालिस सॼा बि चवंदा आहिनि। छो त ज़मीर ख़ालिस जो हिकिड़ो ॿियो क़िस्म बि आहे जेको जंहिंखे चवंदा आहियूं ज़मीर मुतसिल। ज़मीर मुतसिल खे बि ज़मीर ख़ालिस ई आहे, पर ही जेके आहिनि उहे सॼा ज़मीर आहिनि। नंबर 1 ज़मीर मुतकल्लिम, नंबर 2 आहे ज़मीर हाज़िर ऐं नंबर 2 आहे ज़मीर गाइब। ज़मीर मुतकल्लिम छा करे चऊं? मुतकल्लिम लफ़्ज़ जी माना आहे कलाम कंदड़ या ॻाल्हाईंदड़। अहिड़ा लफ़्ज़ या अहिड़ा ज़मीर जेकी ॻाल्हाईंदड़ पंहिंजे नालनि जे बदिरां कमु आणनि त उन्हनि खे असां ज़मीर मुतकल्लिम चवंदा आहियूं। उहे ज़मीर मुतकल्लिम जेकॾहिं वाहिद हूंदो त मां या आम ऐं जमअ में असीं ऐं असां, असीं या असां वग़ैरह हे जेके ज़मीर आहिनि मां, आम, असीं ऐं असां ही ज़मीर मुतकल्लिम आहिनि। छो त मुतकल्लिम ही अहिड़ा ज़मीर आहिनि जेकी ॻाल्हाईंदड़ माण्हू पंहिंजे नालनि जे बदिरां कमु आणींदा आहिनि। उन खां पोइ आहे ज़मीर हाज़िर। हाज़िर माना आहे मौजूद। अहिड़ा ज़मीर जेकी उन्हनि माण्हुनि जे नालनि जे बदिरां कमु आणनि जेकी मौजूद हुजनि या जिन सां ॻाल्हि ॿोल कजे त उन्हनि खे ज़मीर हाज़िर चइबो आहे। उहे ज़मीर हाज़िर में तूं ऐं जेकॾहिं जमो हूंदो त तव्हां या अमीं वग़ैरह, तूं, तव्हां या अमीं या तव्हीं वग़ैरह ही जेके आहिनि इहे ज़मीर हाज़िर आहिनि। माना ही उन्हनि माण्हुनि जे नालनि जे बदिरां कमु अचनि था जेकी मौजूद हुजनि। ऐं टियों हिन जो क़िस्म आहे ज़मीर गाइब। गाइब लफ़्ज़ जी माना आहे गैर मौजूद। अहिड़ा ज़मीर जेकी उन्हनि माण्हुनि जे नालनि जे बदिरां कमु अचनि जेकी मौजूद न हुजनि पर उन्हनि जे बारे
वो है ज़मीर मुत्तसिल। ये जो ज़मीर मुत्तसिल है वो ज़मीर खासी है, पर ये उन जो हिकड़ो बियो किस्म है, हिकड़ो बियो उन जो नमूनो है ज़मीर मुत्तसिल। मुत्तसिल लफ्ज़ जी मुत्तसिल ही उहे ज़मीर आहिनि जेकी इसमें फ़ेल या हरफ जे सां ज़मीर पछाड़ी मिलाए ठाहिया वेंदा आहिनि। मिसाल आहे वटम। वटम हाणे ही वटम लफ्ज़ जी माना है मुंह वटे। ही ज़मीर मुतकल्लिम आहे। वटम ॻाल्हाईंदड़ माण्हू पंहिंजे नाले जे बदिरां ई कमु आणे थो। वटम माना है मुंह वटे। ॿियो आहे वटस। वटस माना है उन वटे ऐं या वटन या अथम या ॿियो जेकॾहिं मां चवां अथम या अथन वग़ैरह। ही ज़मीर मुत्तसिल जेको आहे ही में ज़मीर खासी आहे। ही वटम जेकॾहिं मां लिखां थो वटम त ही वटम माना मूं वटि मां पंहिंजे नाले जे बदिरां कमु आंदो आहे। या आहे अथम माना मूं वटि आहे। वटस माना उन वटि या वटन माना उन्हनि वटि। ही जेके आहिनि ज़मीर मुत्तसिल ही बि ज़मीर खासी आहिनि। ॿियो कुझु न आहिनि, पर ही ज़मीर खास आहिनि। कंहिं किताबनि में हिननि खे अलॻि ज़मीर जो अठूं क़िस्म सॾिबो आहे, पर ही अठूं क़िस्म न आहे, पर ही साॻियो ज़मीर खास ई आहे। ज़मीर जा इहे ई 7 क़िस्म आहिनि। हाणे ज़मीर खास असां पढ़ियोसीं, उन खां पोइ असां अचूं था ज़मीर इस्तिफ़हाम ते। ज़मीर इस्तिफ़हाम अहिड़ा ज़मीर जेकी सवाल पुछण जे कमु अचनि त उन्हनि खे असां ज़मीर इस्तिफ़हाम चवंदा आहियूं। मिसाल केरु आहीं, केरु आहीं या तोखे छा खपे। हाणे केरु लफ़्ज़ हिन जुमिले में केरु लफ़्ज़ ज़मीर इस्तिफ़हाम आहे, छो त ही केरु कंहिं माण्हूअ जे नाले जे बदिरां कमायो आहे। ही कंहिं इस्म जे बदिरां कमायो आहे, उन जे करे ज़मीर आहे ऐं ही लफ़्ज़ सवाल पुछण जे कमु अचे थो। उन जे करे ही जेको केरु आहे इन खे असां ज़मीर इस्तिफ़हाम सॾींदासीं। इस्तिफ़हाम लफ़्ज़ जी माना ही आहे सवाल पुछणु। अहिड़ा ज़मीर जेकी सवाल पुछण जे कमु अचनि त उन्हनि खे असां ज़मीर इस्तिफ़हाम चवंदासीं। ज़मीर इस्तिफ़हाम खां पोइ टियों आहे ज़मीर जो क़िस्म ज़मीर मुबहम। ज़मीर मुबहम लफ़्ज़ जी माने लिकल या ॻुझो। अहिड़ा ज़मीर जेकी उन्हनि इस्मनि जे बारे में या उन इस्मनि जे बदिरां कमु अचनि जेकी लिकल हुजनि, जेकी ॻुझा हुजनि, जिनखे असांखे ख़बर न हुजे। मिसाल मां तव्हांखे सम्झां त मिसाल को त हिते आयो आहे, कंहिं त मुंहिंजी पेन चोराई आहे, माना को या कंहिं अहिड़ा ज़मीर आहिनि जंहिंजे बारे में असांखे ख़बर न आहे, लिकल आहिनि, ॻुझा आहिनि। उन जे करे उन्हनि ज़मीरनि खे असां ज़मीर मुबहम चवंदासीं।
ज़मीर इशारो अहिड़ा ज़मीर जेकी किन इस्मनि ॾांहुं इशारो कनि उन्हनि खे असां ज़मीर इशारो चवंदा आहियूं। अहिड़ा ज़मीर जेकी किन इस्मनि ॾांहुं इशारो कनि ऐं हिन जा वरी ॿ क़िस्म आहिनि। नंबर 1 आहे ज़मीर इशारो करीब, ॿियो आहे ज़मीर इशारो दूर। ज़मीर इशारो करीब या ॿियो हिनखे चवंदा आहियूं असां वेझो। अहिड़ा ज़मीर जेकी किन वेझनि इस्मनि ॾांहुं इशारो कनि त उन्हनि खे असां चवंदा आहियूं ज़मीर इशारो करीब या वेझो। ऐं अहिड़ा ज़मीर जेके परे वारनि इस्मनि ॾांहुं इशारो कनि त उन्हनि खे असां चवंदासीं ज़मीर इशारो दूर। मिसाल मिसाल है त हीअ पेन कंहिंजी आहे, हीअ पेन कंहिंजी आहे, कंहिं वेझी शइ ॾांहुं इशारो थिए थो त उनखे असां चवंदासीं ज़मीर इशारो करीब। या हू केरु आहे, हू ॿियो आहे हू परे वेझी शयूं हूंदियूं त ही या हीअ, ऐं जेकॾहिं परे हूंदियूं त असां चवंदा आहियूं हू या उहे। वेझी शइ लाइ असां ही लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं ऐं परे वारनि लाइ हू। उन लाइ असां ज़मीर इशारे जा ॿ क़िस्म थी विया, ज़मीर इशारो करीब ऐं ज़मीर इशारो दूर। अहिड़ा ज़मीर जेके किन वेझनि इस्मनि ॾांहुं इशारो कनि उन्हनि खे असां चवंदासीं ज़मीर इशारो करीब, ऐं जेकी परे वारनि ज़मीरनि ॾांहुं परे वारनि इस्मनि ॾांहुं इशारो कनि उन्हनि खे असां चवंदासीं ज़मीर इशारो दूर या परे। ज़मीर इशारे खां पोइ असां चोथों जेको क़िस्म आहे, पंजो क़िस्म, उहो आहे ज़मीर मुश्तरिक। ज़मीर मुश्तरिक मुश्तरिक लफ़्ज़ जी माना आहे ॿिनि जो पाण में शरीक थियणु। ॾिसो ही अहिड़ो ज़मीर आहे जेको ज़मीर ख़ासि सघे ज़ोर वठण जे लाइ कमु ईंदो आहे, या अहिड़ो ज़मीर जंहिं मां ख़बर पवे त जेको जुमिले में फ़ाइल आहे उहो साॻियो ई मफ़ऊल थी कमु आयो आहे। मिसाल मां पाण तुंहिंजे शादी में ईंदुसि, ज़मीर मुश्तरिक जो मां मिसाल लिखां थो, मां पाण तुंहिंजे शादीअ में ईंदुसि। हाणे हिते असां ॾिसंदासीं त मां लफ़्ज़ ज़मीर आहे ऐं पाण लफ़्ज़ हीअ बि ज़मीर आहे, पर ही हिते इस्म हिन ज़मीर जे बदिरां मफ़ऊल थी कमु आहे। या ही जेको मां लफ़्ज़ चवे थो मां तुंहिंजे शादीअ में ईंदुसि, हिन जे कम खे, हिन जे शादीअ में अचण वारे कम ते ही ज़ोर थो भराए। मां पाण ईंदुसि माना ज़मीर ख़ासि वारे कम खे ही जेको ज़मीर मुश्तरिक आहे उहो ज़ोर वठण जे लाइ कमु ईंदो आहे। ज़मीर मुश्तरिक खां पोइ आहे ज़मीर मौसूल ऐं सतों क़िस्म आहे ज़मीर जवाब मौसूल। हाणे छहों ज़मीर जो जेको छहों क़िस्म आहे उहो आहे ज़मीर मौसूल। ज़मीर मुश्तरिक खां पोइ ज़मीर जो जेको छहों क़िस्म आहे उहो आहे ज़मीर मौसूल। मौसूल लफ़्ज़ वसल मां निकितो आहे। वसल लफ़्ज़ जी माना आहे ॻंढ या मेलाप। ज़मीर मौसूल अहिड़ो ज़मीर आहे या अहिड़ो ज़मीर जेको जुमिले जे ॿिए हिसे सां पंहिंजो लाॻापो ॾेखारे या तालुक ॾेखारे त उनखे असां ज़मीर मौसूल चवंदा आहियूं। मिसाल इहो उहो किताब आहे जो कराची में आंदो, जो कराची है
हाणे ही लफ़्ज़ आहे जो हिते ज़मीर मौसूल ये जो लफ़्ज़ ज़मीर मौसूल आहे जेको जुमिले जे ॿिनि हिसनि खे पाण में मिलाए थो। हीउ उहो किताब आहे कराची मां आंदो। हाणे ॿिन्ही जुमिले जे ॿिन्ही हिसनि खे असां मिलाए चवंदा हीउ उहो किताब आहे जो कराची मां आंदो। माना ज़मीर मौसूल हिकु अहिड़ो ज़मीर आहे जेको जुमिले जे ॿिनि हिसनि खे पाण में मिलाईंदो आहे ऐं कंहिं इस्म जे बदिरां कमु ईंदो आहे। हीउ जो लफ़्ज़ हिते ज़मीर आहे ऐं हीउ जुमिले जे ॿिनि हिसनि खे मिलाए थो। उन जे करे असां हिनखे चवंदासीं ज़मीर मौसूल। मौसूल माना आहे ॻंढींदड़ या मिलाईंदड़। उन खां पोइ ज़मीर जो आख़िरी ऐं सतों क़िस्म ज़मीर जवाब मौसूल। ज़मीर जवाब मौसूल अहिड़ो ज़मीर जेको ज़मीर मौसूल जे जवाब में कमु अचे उनखे असां चवंदासीं ज़मीर जवाब मौसूल। मिसाल मां तव्हां ॾींदो त जेको किताब मिसाल है त जेको किताब तो ॾिनो सो चोरी थी वियो। हाणे हिते